अस्सलाम वालेकुम दोस्तों। असां हिकिड़ी नंढी कोशिशि करे रहिया आहियूं, उमेद तव्हांखे पसंदि ईंदी। असांजी शाह जे रिसाले जा कुझु चूंड बैत जी वीडियो ठाहे अपलोड करण जो असां फ़ैसिलो कयो आहे। ऐं हीअ जेको असां शुरूआति कई आहे उन में आहे शाह जे रिसाले जो सुर यमन कल्याण दास्तान ते। ईअं ई असां इहे ई सुर जेके आहिनि उन्हनि जा सभई दास्तान उन्हनि जा चूंड बैत तव्हांजी ख़िदमत में पेश कंदासीं इंशाअल्लाह। वल्लाह अलीम आला आलम जो धनी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आह कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धनी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जे वदो ला शरीक लहू जिन उतोसी ईमान तन मञो मोहम्मद कारणी कल्ब साण लिसान औ फाइक में फरमान औ तड़के न ओलिया उतड़ कहन ओलिया सतड़ वया सालम हेक्याई हेक थिया अहद सी आलम बेबहा बालम आगे कया अगे आगे कया आगे निसरुई नूर ला खौफ अलैहिम वला हुम यहज़नून सचन कुने सूर मौला कयो महमूर अंग अज़ल में उन जो वधऊ जे वडिया इल्लाह सी ओरीन हियो हकीकत गजो तरीक़त तोरीन मरफत जी माठ सी बेसांदर डोरीन उकन सुता कॾहिं वेही न वोड़ीन उलऊं कोरीन आशिक अब्दुल लतीफ़ जो वधऊ ला शरीक लहू ॿुधई न ॿोड़ा त तो कने न स्वा जे घट अंदर घोड़ा ॻाड़ींदे घोड़ा जित शायद थींदई सामा वधऊ ला शरीक लहू इहो विहाए जीवीअ कटी जे हाराई हंध तुंहिंजो हीअ आड़ा चवंदई पीउ भरे जाम जनत जो वधऊ ला शरीक लहू ए हिकड़ाई हक़ ॿियाई खे बख जिन विदोस वर्स सिर ढूंढियां धड़ न लहां धड़ ढूंढियां सिर ना हथ करायूं आङरियूं वया कपजी कान वहदत जे विहां जे वया से वढिया अशिक चौम उन खे मके चौ माशूक खालिक चौ मखाम तूं मके चौ मखलूक सलज ते सलूक जो नाखा निंगियो वहदतां कसरत थी कसरत वहदत पुल हक़ हक़ीक़ी हेकड़ो ॿोली ॿी म हुल हू हुलां चओ हुल बिलाह संदो सॼण हाणे जल जलालहू पाणी जान जमाल पाणी सूरत सुपरी जी पाणी हुसन कमाल पाणी पीर मुरीद थिए पाणी पाण ख़याल सभ सभो ई हाल मझाई मालूम थिए पाणी पसे पाण खे पाणी महबूब पाणी हल्के खूब पाणी तालिब कन जो ॾाढो सो सॾ वराए जो जे न लही हा अॻें गॾु ॿुधण में ॿ थिया एक कसर दर लख कोड़ियां कुणस विड़खियूं जेॾां परियां परख तेॾां साहिब साम्हूं कोड़ियां कायाऊं तुंहिंजूं लखनि लख हज़ार जीअ सभु कंहिं जीअ सी दर्शन धारूं धार प्रेम तुंहिंजा पार कहिड़ा चई कहिड़ा चवां